प्रोग्राम तुझे याद जी वरी आहे वीर ऐं आवाज़ हुअणु ॾिठो पंधु ऐं इन आवाज़ जे तंद सां जुड़ियल जेके साथी रहिया उन्हनि सभिनी जी मोहबतूं ऐं महिरबानियूं ऐं यादि कयो असांखे हाणे नओं आबाद वासी नौजवान शाइर बहितरीन वीडियो एडिटर साजिद अली महर ऐं साजिद अली महर जो ही ख़ूबसूरत मवाद जंहिंजो उनवान आहे प्यार जी चिठी प्यारी लाइ। उमेद कयां थो त तुंहिंजे गुलाबी चहिरे ते ख़ुशबू ऐं बुरकूं सलामत हूंदियूं। आउं बि तुंहिंजे अणखुटी यादुनि सां ख़ुशि आहियां प्यारी। मूंखे यकीन हुयो त अॼु ईद जे ॾियारे तोसां मिलण जो मौक़ो मिलंदो, पर शायदि कुदरत खे उहो मंज़ूरु न हुयो। साण मूंखे अॼु तोसां पहिरीं मुलाक़ात यादि अची वई जॾहिं तोखे ॾिसी मूंखे ॾंदे आङुरियूं अची वयूं हुयूं ऐं आउं सोचींदो रहिजी वियो हुयुसि त छा को एतिरो बि ख़ूबसूरत ऐं सुहिणो थी सघे थो छा। प्यारी अॼु बि ॾखण जी हीर लॻी रही आहे ऐं माहौल तुंहिंजी मुर्क जहिड़ो आहे, पर तोखां दूर मूंखे ही माहौल बिल्कुलु ज़हर जहिड़ो लॻी रहियो आहे। पहिरीं सच पुछी त अॼु पहिरियों दफ़ो ईअं महसूसु पियो कयां जीअं ही चंड ऐं सितारा बि मुंहिंजी तराई ते ठठोलियूं करे रहिया हुजनि। अॼु ईद ॾियारो आहे ऐं हर माण्हू ख़ुशि आहे ऐं फ़क़ति आउं ई तुंहिंजी यादुनि में साजिद अली महर के उदास पखी जीअं पंहिंजे आइरे मंझि तुंहिंजो इंतज़ारु पियो कयां प्यारी। ऐं तुंहिंजे दीदार जो मुंतज़रु रहंदुसि। उमेद जल्द मिलंदासीं ऐं आउं हाणे लिखणु बंदि कयां थो। आख़िर में शाह जो ही शेर चई, अखियूं तान ईद कान्हे ईद अखियुनि री ख़ुशी ऐं ख़रीद वई वेचारियुनि विसरी। ऐं फ़क़ति ऐं फ़क़ति तुंहिंजो साजिद अली महर।